बड़ी रिकॉर्डिंग कही है वो बस रीडिंग का भी देखते हो ओके अभी बोरिंग हम तो बोरिंग ना ना छा ना बेकार तो कोन सुठो न अस्सलाम वालेकुम क्यों था सब उम्मीद थी था सब ठीक हूंदा असीं तक सब बिल्कुल ठीक कयूं जी अॼु असां वञूं पिया पंहिंजी अखियुनि जो चेकअप जे लाइ सो मुझे तव्हांजे लाइ थोड़ी नंढड़ी इहा वीडियो ठाहे थी छॾियां सो बसि निकितासीं पिया त मूंखे यादि अची वियो मां चयो चलो मां तव्हांखे ॿुधायां त असीं वञूं पिया ऐं पंहिंजो पोइ कार में गपशप बि थींदी पोइ जेको हॉस्पिटल में थींदो त तव्हां उहो बि ॾिसजो ठीकु आहे न त चलो बसि पोइ निकिरूं था अच्छा रेस्क्यू पायलट थे ना एयरफोर्स में हमसा तव्हां वॾा थी छा थींदा कॉलेज में म्यूजिक जी छो छो थींदा हमसा रीज़न त ॿुधायो ना जी रीज़न तव्हांखे आऊं थी ॿुधायां हमसा हाणे हिकिड़ी मूवी ॾिठी हुई शाहरुख खान जी मोहब्बतें त शाहरुख खान जो जेको गेटअप हमसा ॾिसंदो आहे हमसा चवंदो आहे वॾो थी उहो ई थींदुसि कुझु ॾींहं पहिरीं हमसा शाहरुख खान जी मूवी वीर ज़ारा ॾिठी हुई हमसा चयो अब में छा हूंदो आहे शाहरुख खान रेस्क्यू पायलट हाँ खैर एयरफोर्स में उन्हनि जो दिलि त उनजो शुरू खां आहे हमसा जो पर उनखे शाहरुख खान क्रिएट हो त अची ऐं रेस्क्यू पायलट थींदसि ऐं हाणे जो त पंहिंजो म्यूज़िक डायरेक्टर थींदसि त जेको शाहरुख खान थींदो हमसा खे उहो ई थियणो आहे जी त इहा आहे मेट्रो क्लिनिक तमामु घणी परे हुई हिकु दफ़े सालिमे में बि आहे पर असां हिते आयासीं जो पहिरीं सेट जो असां हिते चेक करायूं हुयूं त हिते जंहिं तव्हां क्लिनिक ते वञो त तव्हांजी फाइल ओपन थी वेंदी आहे न त पोइ सहूलियत रहंदी आहे उन पूरी हिस्ट्री हूंदी आहे तव्हांजी त तव्हां कहिड़ी कहिड़ी शइ जो कंहिंमहिल चेकअप कराइबा सभु कुझु लिखियलु हूंदो आहे सो इन करे असीं हिते आयासीं एतिरो परे हो जो तव्हां ॾिठो हमज़ा खे निंड अची चुकी हुई हमज़ा सुम्ही रहियो हो हूअं बि असांजो हमज़ा लॉन्ग ड्राइव जो न आहे केॾा पिया वञो हितां था आई डोंट नो हितां खुलंदो अलाए कोन खुलंदो डोर हितां अचो एंट्रेंस हिते लिखियो पियो आहे न जी त असीं हॉस्पिटल पहुची चुका आहियूं पंहिंजो सभु आइस चेक कराइण आया आहियूं मुंहिंजा हीअ ॿ त हुआ चश्मिश हीअ ॿई त मुंहिंजा तो ख़ैर हा तव्हांजो बाबा सो पंहिंजो आउं पंहिंजो आइस चेक कराइण आई आहियां मूंखे फील थिए पियो त मुंहिंजी आइस में थोरो थी वियो आहे मसइलो थोरी आइस जी थोरो आइस साइड मुंहिंजी वीक थी वई आहे जेको मुंहिंजे मथे में सूरु तमामु घणो रहंदो आहे ऐं ॿियो अॼुकल्ह जेको एडिटिंग जो आहे भूत सवार एडिटिंग पाण बि कबी आहे त उनजे करे मूंखे थोरी आहे त मुंहिंजे अखि में तकलीफ़ जी बाबा तव्हां वञो पिया ॿई भॼिया पंहिंजे बाबा वटि सो बसि वेट पिया कयूं अॼु ॾिसो नंबर अचे डॉक्टर जो रूम आहे अंदरि डार्क रूम वगैरह आई थिंक जी हाँ मुझे आई फर्स्ट में तो ख्याल थी ना और 1 आवर ला पूरा बंद बस अच्छा कि 3 आवर्स ला हाँ जो ड्रॉप्स विझंदा आहिनि न इस जे अंदरि हा 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 याद है हाँ जो 3 कलाकनि लाइ ट्रोमा हमज़ा तव्हांखे ॿुधाए वठो सभिनीनि खे त जॾहिं 5 सालनि जो हुअसि तॾहिं मां हिते आयो हुअसि ऐं मूंखे डार्क रूम में बंदि कयो हो एक्चुअली हिते आइस में ड्रॉप्स विझंदा आहिनि ॿारनि खे सभिनि खे मतिलबु सभिनि खे आइस में ड्रॉप्स विझंदा आहिनि त उन खां पोइ वरी आइस चेक थींदियूं आहिनि त उहो हिन सां थियो हूंदो ट्रीटमेंट मूंखे यादि न अचे जॾहिं 5 साल में 3 साल थी चुका आहिनि हिन ॻाल्हि खे हा त मूंखे पाण बि एतिरा यादि कोन्हे डॉक्टर असांखे घुराए वेठी अञा असांजो टोकन कोन आयो आहे त असीं वञूं अंदरि छा पियो थिए टाइम पास too much iPad, iPhone, huh? You're supposed to not use, no? Huh? Full day you're using? Full day, not full day. Sometimes, huh? Now it's vacation time, huh? Yeah. When is your जिते ते असांखे वठी आया हुआ चेकअप जे लाइ
पहिरीं ज़ैद जो थियो, पोइ हमज़ा जो, पोइ मुंहिंजो, पर सभिनि खां वधीक जेकी देरि आहे न ज़ैद खे लॻी। को ज़ैद जो आइसैट इलाही वीक आहिनि, पर थोरी थोरी मां सभिनी जी रिकॉर्डिंग रखी आहे ताकी तव्हां सां सभिनी जो ॾिसो चेकअप थियो कीअं आहे। Okay, ready? Okay, so when you are reading, just make sure you are not squeezing your eyes. Okay, if it is not clear, you have to tell me it is not clear. Okay. सही सही ॿुधाइजो ज़ैद। Sit straight, sit comfortably. Not clear. I just see a blank. Okay. ठीक है. 1 second. What about now? 3, 4, 9, 8. Very good. Is it clear now? Yes. Okay. 2, 6, This is difficult. 5, 5. This one. 3, This. 6. Correct. Is it clear or it is difficult? It's kind of difficult. It's kind of difficult. Okay. Let's try this. Difficult. Huh? This one and this one is difficult, right? Okay. So मतलब now let's see the left eye. Okay. If it is blurry, tell me. It's blurry. Okay. This is Okay. also blurry, right? Okay. What about now? 3, Yes. 7, 2, 3. What is the first number? Sure. It's not clear. Love. Then 7, yes. 9. Very good. Is it clear or difficult? It's normal. It's normal. Okay. So I will make the numbers smaller. Okay. When it's difficult, tell me. Can you see or is it difficult? It's difficult. Okay. What about? Yeah, I can see. हाँ अभी दिख रहा है अभी पढ़ो. 8, Okay. 7, हाँ 6, 2, 3, 4. very good. Is it clear now? Yeah. ठीक है. 7, 2, 3, 4, 5. Last number. Can you see the last number now? 8. 9, 9. 9. Yes. Is it clear? Yes. Okay. This one or this one is more clear for you? It's good. Both are same. This one and this one. And they both are same. Both are same. Last number 9 is clear now? Yeah. Okay. Okay, what is this? 8, 7, 4, 2, 9. Very good. Is it clear or difficult? It's clear. It's clear? Okay. Just the 8. It's Just the 8 is difficult. Okay. So let's make it a little more smaller and see. Okay. What is this number? 4, Very good. This? 2, 7, 3. Very good. 4, 2, 7, 3. It is clear? Okay. Can you make out this number? 5, Look at this number carefully. Can you see now? 6. Very good. And this? And this one is 5. Very good. Is it जी तव्हां ॾिसो पिया त डॉक्टर केतिरी सुठी आहे, केॾो तवजो सां हर हिकु शइ पुछे पई ॿारनि खां, मूंखां पुछी वेठी। एलेस्टी डॉक्टर हुई, पहिरीं त मूंखे रिकॉर्डिंग लाइ मना करे छॾियो हुई त जी तव्हां सिर्फ़ु ॿार ॾेखारियो, मूंखे न ॾेखारिजो, पर पोइ परमिशन ॾेई छॾी, चई न का ॻाल्हि कोन्हे, मूंखे ॾेखारियो भली। आख़िर में त मूंखां पंहिंजो यूट्यूब जो पुछी बि त कहिड़ो तव्हांजो चैनल आहे, तव्हां पहिरियों पाण खे ॾिसंदसि, जॾहिं अपलोड कयो मूंखे ॿुधाइजो, पंहिंजो नंबर वग़ैरह ॾिनई। त मुंहिंजो इनशाला जॾहिं अपलोड कंदसि त आउं ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदसि। पर ॾाढी सुठी डॉक्टर हुई। असां वटि अलहमदिल्ला डॉक्टर जेतिरा बि आहिनि हिते पाकिस्तानी इंडियन सभु सुठा आहिनि, सुठे नमूने ॾिसनि था, चेकअप कंदा। ॿियो सभिनि खां सुठी जेकी फाइल ओपन थियल आहे न, उन सां तव्हांखे तमामु घणी सहूलियत आहे हिते। अभी इसमें देखो, इसमें कुछ आपको बेटर लग रहा है? हाँ क्लियर, ऑल क्लियर। और क्लियर? अभी पढ़ो। 6, 3, 4, 7, 2, 5। करेक्ट। इसमें और इसमें बेटर है? नहीं, ये बेटर है। ये और ये? नहीं, ये बेटर ठीक है? ये ठीक है। Okay. थोड़ा सा और छोटा कर दीजिए। 7, 2, 4, 3। Okay. 7, 2, 4, 3 क्लियर है? हाँ। ये? 9, करेक्ट। 8। करेक्ट। ठीक है आपको? ये हाँ। और ये या दोनों सेम? हाँ, ऑलमोस्ट सेम। ऑलमोस्ट सेम। इसमें भी क्लियर है? लेकिन इसमें ज़्यादा है। ज्यादा क्या? क्लियर। ज्यादा क्लियर है। ओके। और इसमें कुछ फर्क लग रहा है? इसमें धुंधला है? धुंधला हो गया जी। ये ठीक है?
क्लियर कहिड़े फ्लोर ते कहिड़ो डॉक्टर वेठल आहे उहो सॼो हिते लिफ्ट जे अंदरि लिखियो पियो हो। सो बस असीं निकितासीं पे ॿाहिरि असीं आया हुआसीं असर पढ़ी निकितासीं घरां ऐं असां ॾिसो हाणे मग़रिब थी वई एतिरी देरि असांखे हुते थी वई जो मग़रिब थी वई हुई ॿारनि खे हर ॻाल्हि में हुई मुंहिंजा ॿार डिॼंदा आहिनि हीअ डिॼी पंहिंजे कार में वेहण पिया वञनि। मुंहिंजा ॿार एॾा डिॼंदा आहिनि एतिरो डिॼंदा आहिनि हिकिड़ो माण्हू असांजे अॻियां पुठियां घुमे पियो मुंहिंजे ॿारनि खे लॻे थो मम्मा ही पंहिंजो असांखे किडनैप कंदो हा अदा खे थो लॻे त ॿार चवंदा मम्मा असांखे किडनैप न करे ॿार मुंहिंजा इलाही डरपोक आहिनि ऐं ख़बर न आहे की असांखे ॾिसे छो वेठो मूंखे सम्झ में कोन पियो अचे। जी बसि असां वेट पियो कयूं मुंहिंजे हस्बैंड जो मथे ग्लासिस जो हुननि ऑडर पियो ॾिनो त असां हेठि वेट पिया कयूं तूं अचे त बसि पोइ असीं घर निकिरूं तेसीं मुंहिंजे ॿारनि जी हालत हुई इनखे ॾिसी ॾिसी जेको माण्हू बीठो आहे मुंहिंजे ॿारनि खे इन खां डपु पियो लॻो त मम्मा लाइ केरु असांखे किडनैप कंदो। जी बसि जेसीं असीं मुंहिंजे हस्बैंड जो वेट पिया कयूं जेसीं अचनि मुंहिंजो मां तव्हांखे ॿुधायां त हीअ हॉस्पिटल माशाल्लाह तमामु घणी सुठी आहे परे भी है ऐं हा परे त ख़ैर असांजे घर खां इलाही परे आहे मेट्रो नालो आहे हिनजो मेट्रो हॉस्पिटल क्लिनिक सॉरी हीअ मेट्रो क्लिनिक आहे असांजे घर खां इलाही परे आहे लेकिन मतिलबु एक्सपेंसिव न आहे एतिरी आहे त मतिलबु तव्हां अफोर्ड करे सघो था ऐं डॉक्टर्स बि तमामु घणा स्टूडेंट सभु इंडियन आहिनि लेकिन सुठा डॉक्टर्स आहिनि हिते। जी असांखे तमामु घणी देरि थी वई हेॾे हॉस्पिटल में अंदाज़ो कोन एतिरी देरि लॻंदी पर डॉक्टर तमामु घणी सुठी हुई हुन तमामु सुठे नमूने चेकअप वग़ैरह कयो असां टनिनि जो शायदि इन जे करे देरि लॻी वई असां सभिनीनि जो आईसाइट वीक थी चुकियूं आहिनि ज़ैद जो त ख़ैर कुझु ज़्यादा ई आहिनि ज़ैद खे हिन ॻाल्हि जे लाइ कुट कढणु खपे हिन जी आईसाइट एतिरियूं वीक थी चुकियूं आहिनि थोरी घणियूं हमज़ा जूं आहिनि थोरी घणी मुंहिंजियूं आहिनि। जी एयरफोर्स पायलट थियणो आहे लेकिन हाणे जेसिताईं जे ग्लासिस लहंदा कोन त इहा एयरफोर्स पायलट बि कोन थी सघंदो। अच्छा डोर न खोलिजो। सो बसि हाणे पंहिंजो हालांकि असीं मग़रिब टाइम घर खां ॿाहिरि निकिरंदा न आहियूं मग़रिब खां पोइ निकिरंदा आहियूं मग़रिब खां पहिरीं मग़रिब जो टाइम ते असीं घर पहुची वेंदा आहियूं लेकिन ॾिखण लाइ देरि थी चुकी आहे। सो बसि हेॾी मां नंढिड़ो इहो पंहिंजो व्लॉग वग़ैरह ठाहियो तव्हांजे लाइ जो मां तव्हांखे ॾेखारियां पंहिंजो थोरी घणी सी रिकॉर्डिंग कई आहे अंदरि ॾिसां थी अगरि सही रही त पोइ इनशाला ज़रूरु इहो व्लॉग ठाहे ऐं तव्हांखे ॾेखारींदसि पंहिंजो। सो पोइ मूंखे मैसेज करे कमेंट्स करे ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो व्लॉग कीअं लॻो। चलो बसि हाणे इजाज़त ॾियो असांखे इनशाला वरी कंहिं अच्छा वेट इनशाला वरी कंहिं ॿिए व्लॉग में मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में मिलंदासीं। चलो पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। असीं वीडियो में मिलंदासीं।